1857 जी आखाणियूं जंहिंजा मूल राइटर आहिनि ख्वाजा हसन निज़ामी ऐं हिन जो मूल नालो आहे बेगमात के आंसू। इन्हनि खे हिंदीअ में अनुवाद कयो हो जगदीश जी ऐं सिंधीअ में उर्दू कयो इन्हनि खे ज्ञान प्रकाश टेकचंदानी, जिन खे माण्हू सरल सर जे नाले सां बि सुञाणींदा आहिनि। ऐं हिन पुस्तक खे राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत जे तरफ़ां छपायो वेंदो आहे। हिन में 11 कहाणियूं आहिनि, जंहिंजी हिकु अॼु कहाणी पढ़ी रहिया आहियूं, महज जमाल। दिलशाद किचकिचायूं न कर, सुम्हण ॾे। नमाज़ पूरी थिए थी त छा? चएसि दिलशाद मूंखे सुम्हण ॾे, नमाज़ अगरि पूरी थी वञे त छा आहे, अखि पटण जी दिलि ई नथी करे। चएसि अखि खोलण जो मन ई नथो करे। अड़े किचकिचायूं मूं कोन कयूं, हीअ गुलाब जो गुल तुंहिंजे पेरनि जी तुरियुनि सां अखियूं महटे अथव। चयोसि मां कोन आहियां, ही गुलाब जो गुल आहे, मां हिन गुल खे महटे छॾींदसि। एतिरो सवेरो मूंखे छो थो उथारे? सुम्हण जी अञा दिलि थी करे, थोरो सुंदरीअ खे सॾु कर। हल्के सुरनि में मुरली वॼाए ऐं भैरवी ॿुधाए। गुलचमन किथे आहे? मालिश करे तूं का आखाणी खण। कहाणी चवंदसि त जाटी यानी यात्री पेचरा विसरी वेंदा, यानी रस्ता भुलिजी वेंदा। ॾींहं जो आखाणी न खणणु खपे। सुंदरी हाज़िर आहे, गुलचमन खे सॼां थी। अम्मा खे ख़बर पवेसि त गुस्सो कंदी त महज जमाल खे अञा ताईं न उथारियो अथव, नमाज़ जो वक़्तु निकितो वञे थो। महज जमाल हिकु शहज़ादी आहे, जिन खे निंड मां उथारण जे लाइ, हाणे शहज़ादी आहे त रंग ढंग बि शहज़ादी जा हूंदा, सुख सहूलियत बि शहज़ादी जी हूंदियूं। त सुंदरी हिन जी दासी आहे, जेका हिन खे उथारण जी कोशिशि करे थी। त चएसि थी कि न उथार हींअर मूंखे, तूं सुंदरीअ खे सॾु कर। ऐं सुंदरी अची मुरली वॼाए या संगीत मूंखे ॿुधाए, ऐं गुलचमन अची मुंहिंजी मालिश करे। ऐं जेका दिलशाद नौकिराणी अॻियां बीठी अथसि, उनखे चएसि दिलशाद तूं मूंखे आखाणी खण। आखाणी यानी ॿुधाए, कहानी ॿुधी ॿुधी मूंखे निंड अचे। त दिलशाद चएसि कि हिन ॾींहं जे वक़्तु आखाणी न खणबी आहे। चवंदा आहिनि त ॾींहं जे वक़्तु आखाणी खणण सां कहा परेशानी ईंदी आहे। सुंदरी मुरली वॼाइण वेठी, महज जमाल अखियूं पटियूं, वारनि खे सिड़ाईंदी मुस्कायईं ऐं कलमो पढ़ियईं, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। उथे थी, फिर पंहिंजो जेको अथसि धर्म जे अकॉर्डिंग उन हिसाब सां पंहिंजी पूॼा अर्चना करे थी। नरगिस सलाम कयसि, जवाब में उनजो चर्चो कयो वियो, यानी खिल कई वई। कर भञी उथी वेही चयईं, यानी अंगड़ाई वठी करे चयईं, दिलशाद मूं नरगिस खे चयो, नरगिस सां चर्चो कयो त हूअ खिली कोन, मुंहुं ठाहे वरिताईं। आऊं तुंहिंजा कन वारियाईं त तूं ख़ूब खिलजसि। अगरि मां तुंहिंजे कननि खे कई त तूं त ख़ूब खिलंदीअ। दिलशाद उथी भॼी परे वञी बीठी चयईं, वठ मां टहिक ॾियां थी, तव्हां बायो त कन वरियायमि। महज जमाल ॿीहर उॿासी वरिती ऐं मुश्कंदी संदुलीअ ते वञी वेठी। महज जमाल उथी उॿासी वरिती, संदुलीअ यानी पाटीअ ते वञी वेठी। हथ मुंहुं धोताईं ऐं नमाज़ पढ़ियाईं। अंगण में आई, बाग़ जे भरिसां संदुलीअ ते वेठी क़ुर शरीफ़ पढ़णु शुरू कयईं। सभु नौकिराणियूं घर जी सफ़ाई में लॻी वयूं, नेरनि जी तयारियूं करणु लॻियूं। महज जमाल क़ुर शरीफ़ पढ़ी वरितो त बाग़ाइण खारीअ में कुझु सावा मिर्च विझी हाज़िर कया। यानी बाग़ाइण यानी मालिण,
जेका बाग़ जो कमु कंदी आहे, उहा सावा मिर्च खणी आई हुतां। पहिरियों महज जमाल जो भलाऊं वरिताईं, आसीस ॾिनाईंसि, पोइ चयाईंसि, सरकार हुज़ूर हथां लॻल ॿूटे मां सावा वेगर निकिता आहिनि। चयसि जेको हिन महज जमाल पौधा लॻाया हुआ न, उन्हनि मां अॼु ही वेगर यानी मिर्च निकिता आहिनि, सावा मिर्च निकिता आहिनि। अव्हांखे मान साण बेटा ॼण आई आहियां। चयसि मां तव्हांखे मान सम्मान सां तव्हांजा लॻायल पौधनि मां निकितल मिर्च तव्हांखे भेंट करणु आई आहियां। महज जमाल खारी हथ में खणी सभिनी गोलियुनि खे सॼियो, गोलियुनि यानी दासियुनि खे सॼियईं। मिर्चनि जी आमद सां महल में मौज अची वई। नरगिस चयो, कहिड़ी न साई साई लसी सूरत आहे। दिलशाद चयो, जीअं मालकियाणीअ जा गिल। सुंदरीअ चयो, ॾिसो कीअं माठ करे मुंहुं पेई आहे, जीअं मालकिण पलंग ते सुम्हंदी आहे। गुलचमन ॻाल्हायो, डार मां टुटी आहे, घर खां छुटी आहे, तंहिं करे बसि आहे। फिर विच में गुलचमन चयो कि पंहिंजी डालीअ खां टुटी करे आई आहे त घर में आई आहे। महज जमाल चयो, मालण खे वॻो ॾियोसि 5 रुपया रोक बि। महज जमाल चयसि, मालिक इहा मालण आई आहे, हुनखे वॻो ॾियो ऐं 5 रुपया बि ॾियोसि। मुंहिंजे ॿूटे जी पहिरीं पोख आंदी अथई। हिन जो मुंहुं मिठो कयोसि। चयसि कि मुंहिंजो जेको मां पौधो लॻायो उनजी पहिरीं पैदावार हिन मूंखे आणे करे ॾिनी आहे, त हिन जो मुंहुं मिठो करायोसि। बाग़ाइण खे रेशमी जोड़ो मिलियो, चांदीअ जा कंगण पहिराया विया, लॾूं खाराया विया, 5 रुपया रोक ऐं पान जो वीड़ो मिलियसि। उहा आसीस कंदी पंहिंजे घर हली वई। होॾां गोलीअ अम्मा खे ख़बर ॾिनी त मालकिण जे ॿूटे में पहिरियों फल आयो आहे। ऊचे दर्जे वारी गोलीअ सां गॾु आई, धीअ तां क़ुर्बान वञा। यानी हुनजी माउ नौकराणीअ सां पंहिंजी दासीअ सां गॾु आई। महज जमाल खीकारियसि, यानी महज जमाल हुन जो अभिवादन कयो। अम्मा ऐं गोलीअ वेगारनि जी ॾाढी साराह कई, जेके मिर्च तां आया हुआ उन्हनि जी ॾाढी साराह कई। देरि ताईं घर में मिर्चनि बाबति ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। महज जमाल ख़ुर्शीद जमाल जी सिकी लधी धीअ हुई। महज जमाल ख़ुर्शीद जलाल जी धीअ हुई। उनजो पीउ मिर्ज़ा अली गौहर उर्फ़ नीली आलम शाह जे पुटु अकबर शाह सानी जो भाउ हो। वापसि रिपीट थी कयां, महज जमाल ख़ुर्शीद जमाल जी सिकी लधी धीअ हुई। उनजो पीउ मिर्ज़ा अली गौहर उर्फ़ नीली आलिम शाह जे पुटु अकबर शाह सानी ॿिए जो भाउ हो, जेको मरी चुको हो ऐं ख़ासि गोलियुनि मां कई ॿार ॼावा हुआ, पर ज़ाल मंझा रुॻी इहा हिकु सिकी धीअ महज जमाल ॼाई हुई, साहबो बुढ़ापे में। जॾहिं मिर्ज़ा नीली गुज़ारे वियो त महज जमाल जी उमिरि 5 साल हुई। हींअर हूअ 15 सालनि जी आहे। रंग सांवरो, मुहांडो डिघो, कद विचोलो, अखियूं कारियूं पर नशीलियूं। आवाज़ में संजीदगी आहे। जॾहिं खिली करे ॻाल्हाईंदी आहे त लॻंदो आहे उहे पार कढे थी। ॿुधी दिलि खे धको लॻंदो आहे। हूअ चंचल, शौक़, आराम पसंद ऐं माठेड़ी स्वभाव जी आहे। लाॾ कुॾ में पलियल आहे। बिना पीउ जी आहे, इकलौती आहे। स्वभाव जी अड़बंग यानी ज़िद्दी आहे। बदन डुबरो अथसि। हलंदी आहे त गैर कुदरती ढंग सां शरीर खे झुकाईंदी आहे। गुलनि जी शाख जियां हेॾां होॾां लुड़ंदी हलंदी आहे। विख विख ते थुड़ो खाईंदी आहे। गोलियूं गॾु डुकंदियूं अथसि। बिस्मिल्लाह या अलाह करे चवंदी वेंदियूं अथसि। हिन महज जमाल जो ॿुधायो कि हिनजो स्वभाव कीअं आहे, उन्हनि जी चाल ढाल कीअं आहे। गुलनि वारनि जी सैर जो मेलो हो।
हिते को मेलो लॻंदो आहे जंहिंजो नालो आहे गुलनि वारनि जी सैर। बहादुर शाह पंहिंजे नए ज़फ़र महल मां, जेको दरगाह हज़रत ख्वाजा कुतुब साहिब जे दरवाज़े जे भरिसां ठहियलु हो, बेगमूं अंदरि हुयूं, मगर ख़ुर्शीद जमाल ऐं महल जमाल ॿियो घरु वरितो हो, छो त मिर्ज़ा नीलीअ जे वक़्त खां ई उन जी बहादुर शाह सां अणबणत हुई। बहादुर शाह सां न बणण जे करे हुननि पंहिंजो अलॻि ई घरु वरितो हो। बहादुर शाह खे अंग्रेज़ लखु महीनो ॾींदा हुआ, उन मां 1000 रुपया महीने ख़ुर्शीद जमाल खे जुदा मोकिलियो वेंदो हो। सस्तीअ जो वक़्तु 1000 रुपया अॼुकल्ह जे 1 लख जे बराबरि थींदा ऐं ख़ुर्शीद आलम वॾे ऐश आराम सां हयाती गारे रही वई। जंहिं ॾींहुं शाम जो विञिणो चढ़ियो हो, तंहिं ॾींहुं महल जमाल ॾींहं जे 2 पहर विरांडे में छिक जे पर्दे जे पासे वेठी हुई। ॿाहिरि तुरही वॼी रही हुई। दहलीअ जा हिंदू जा मुस्लमान रंग रंगीला सुठा वॻा वेस पाए विञिणे में साण हुआ, हठ सिंगारियल हुआ, बिश्ती कटोरो वॼनि था। शाम जो नमाज़ जो वक़्तु थियो हो त माणस ख़ुर्शीद बानू हथ चवाए मोकिलियो। ख़ुर्शीद बायुनि जे हिन जी मां ख़ुर्शीद बायुनि यानी दासियुनि जे हथां हिनखे चवाए मोकिलियो त पहिरियों अची निमाज़ पढ़ी वठो, पोइ वञी तमाशो ॾिसिजो। जेको मेलो लॻल हो चयसि निमाज़ पढ़ी करे पोइ मेलो ॾिसणु वञिजो भले। महल जमाल उथी तॾहिं हलण वक़्तु उन ॾिठो त हिकु फ़क़ीर कफणी पातल, हेड्रो मुहांडो, उघाड़ो मथो, उघाड़ा पेर विञणनि वटां गुज़रंदो महल जमाल खे ॾिसंदो हलियो वियो। हिकु फ़क़ीर हो जंहिंखे कफड़ी पातल हुई, हेड्रो मुहांडो यानी पीली हेड जहिड़ो मुंहुं हुअसि, मथे ते कुझु कोन पातल हुअसि, पेरनि में बि कुझु कोन पातल हुअसि। महल जमाल खे ॾिसंदो हुतां निकितो। उनजी सूरत ऐं कफणी पसी न्याणी ॾिढी वई। उनजी सूरत ऐं जेका कफणी पातल हुअसि हुनखे ॾिसी करे महल जमाल ॾिढी वई। नमाज़ में बि उहो ई ख़्यालु ईंदो रहियसि। घुमंदी गती सैर समूरो करे राति जॾहिं सुती त सपने में कफणीअ वारो कई भेरा ॾिठईं। सुबुह उथियो, हल्को हल्को तप अची वियो हुअसि। माणस खे ख़बर कई वई। माउ कुझु पढ़ी फूक ॾिनईंसि, पेतीअ मां तावीज़ कढी गले में विधाईंसि, फ़क़ीरनि खे पीख मोकिलियईं। मंझंदि जो बुखार वधी वियो। महल जमाल छिरक भरींदीअ चवंदी रही त कफणी वारो आयो आहे, मूंखे सॾे थो। अम्मा अचु ॾिस, बीठो मुश्के थो। माणस ॻोल्हियुनि खां पुछियो, उन्हनि दासियुनि खां पुछियईं। तिन चयो, हिकु फ़क़ीर शाम जो कफणी पातल वञी रहियो हो। मालकिण, निमाज़ वक़्तु उथी त पर्दो पासीरो थी वियो। फ़क़ीर घूरे करे तकियसि, पोइ हू केॾांहुं हलियो वियो। महल जमाल खे ॾिठईंसि न त हुन ते फिदा थी वियो उहो कफणी वारो फ़क़ीर। मालकिन नमाज़ वक़्तु उथी त पर्दो पासीरो थी वियो। चयोसि जॾहिं नमाज़ पे पढ़ी पिए त पर्दो थोरो हटी वियो त उनजो फ़क़ीर हिनखे ॾिसी वरितो हुअईंसि ऐं पोइ हू केॾांहुं हलियो वियो ख़बर कोन्हे। माणस नौकराणियुनि खे हुकुम ॾिनो त उहो फ़क़ीर जिथे बि हुजे उनखे मान सम्मान सां वठी अचो। कफणी आहे न हिकु तरह जो वॻो आहे जेको गले जे मथां विझी करे पाइबो आहे ऐं साधू ऐं फ़क़ीर पाईंदा आहिनि। ग़ुलाम सॼो ॾींहुं मेले में ॻोल्हींदा रहिया। शाम थींदे थींदे फ़क़ीर मिलियो। पर्दे वटि विहारे धीअ जो अहवालु फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर चयसि, मूंखे अंदरि वठी हल, मां के मंत्र पढ़ी फूकींदसि, चाक थी वेंदी। चयसि कि मूंखे हुन महल जमाल वटि अंदरि वठी हल, मगर मां मंत्र अगरि पढ़ंदसि त उहा चाक थी वेंदी यानी ठीकु थी वेंदी। माणस अंदरि पर्दो करायो ऐं फ़क़ीर खे पलंग वटि बिहारियो। उन अखियूं पूरे, ॿई हथ पंहिंजे गिटनि ते रखिया ऐं वस करे बीठो रहियो।
पोइ चयईं, वठो छोकिरी चाक थी वई। ॾिठो वियो त सचपुच तपु लही वियो हो। धीणस उथी वेठी। माणस ऐं सभई ॻोल्हियूं हैरान थी वयूं। फ़क़ीर विहायो वियो। कुझु रुपया लटनि जा 2 थान भेटाऊं रखियूं वयूं। फ़क़ीर चयो, हीउ सभु मूंखे कोन वणंदो आहे। मूंखे छोकिरीअ जी सूरत छड़ो ॾेखारियो, न त वरी बीमार थी पवंदव। जॾहिं उनखे भेटा ॾेई वई, दक्षिणा ॾिनी वई, त उन चई, मूंखे हीउ कुझु न खपे, मूंखे त छोकिरीअ जी शकल ॾेखारियो केवल, न त वापसि बीमार थी वेंदव। पहिरियों त माणस हिबकी। पहिरियों त माणस खे थोरो हिबक आई कि हीउ कीअं थी सघे थो। वरी ख़्यालु आयसि त फ़क़ीर माउ पीउ जहिड़ा थींदा आहिनि। पर्दो पासीरो थियो। महजमाल फ़क़ीर खे ॾिठो। ॾिसंदो रहियो। कुझु देरि खां पोइ, भली थींदो बाबा, चई उथियो ऐं हलियो वियो। महजमाल खे ॾिसी करे हू ॾाढो अंदरां ख़ुशी थी वई हिकु तरह सां। पहिरीं त माणस खे डपु लॻो कि भई हीअं पराई पर्दे में धीअ आहे, हिनखे कीअं कंहिं पराए खे शकल ॾेखारियां। पर वापसि सोचईं कि जेके हीअ फ़क़ीर इहे थींदा आहिनि, उहे त माउ पीउ जहिड़ा थींदा आहिनि। इन करे इहो ई सोचे करे हुन महजमाल जी हुनखे शकल ॾेखारी ऐं पोइ दुआऊं ॾींदो फ़क़ीर हलियो थो वञे। उहो 30 खनि सालनि जो जवान हो, पर बीमार बांसिजे पियो। उहो 30 सालनि जो हो जेको हुन वटि फ़क़ीर आयो हो, पर लॻे पियो कि बीमार हुजे। मुहांडे ते हेड्राइन तमामु घणी हुई। हेड्राइन यानी हल्दीअ जहिड़ो हुओ। हुनजो शरीर सॼो पीलो लॻो पियो हुअसि। अछी कफड़ी खां सवाइ वटसि कुझु बि कोन हो। अखियूं अहिड़ियूं लॻंदियूं हुयूं जीअं रोअंदे रोअंदे सुॼी वियूं हुजनिसि। उहो जवान उन बाग़ाइण जो पुटु हो जेका महजमाल वटसि बाग़ जी सार संभाल कंदी हुई। महजमाल खे साल पहिरियों बाग़ में ॾिठो हुअईं। पंहिंजी गुरबत यानी ग़रीबी करे ऐं महजमाल जे शान जो ख़्यालु करे हिमत कोन थी हुअसि त हिन तकलीफ़ खे कंहिंजे अॻियां सले यानी ॿुधाए सघे, जेका जमाल खे ॾिसण सां आंधिया पाण हुर्तो पैदा थी हुअसि, यानी हुर्तो यानी उधेड़पुन। ही महजमाल खे पहिरीं सां ई ॼाणींदो। हिन हिकु बार हिनखे ही जेका हिनजे घर में मालण कमु कंदी बाग़ाइण, उनजो ई पुटु हो। ही महजमाल ते फिदा थियल। हिन जॾहिं महजमाल खे ॾिठो त तॾहिं खां ई हिनखे चाहण लॻी वियो। पर ग़रीब हो ऐं एतिरी हिनजी औकात कोन हुई कि हिकु शहज़ादीअ सां पंहिंजी ॻाल्हि बांटे सघे मन जी। त इन करे चुप रहियो। उन खां पोइ ही फ़क़ीर थो बणिजी वञे। 6 महीना खनि हिन उण तुण में रहियो। पोइ हिकु हिंदू जोगी मिलियुसि, जंहिंजे अॻियां उन पंहिंजे दिलि जो अहवालु ओरियो। चयसि कि 6 महीना त उधेड़पुन में रहियो, कि छा कयां, कंहिंखे ॿुधायां। मन जी पीड़ा हुअसि। पोइ उहा हिकु हिंदू जोगी मिलियसि। उनजे अॻियां पंहिंजी हिन दिलि जी पीड़ा ॿुधाई। जोगी हिकु अछी कफणी ॾिनाईसि त तूं हिनखे पाए वठि, तुंहिंजो सभु कमु पूरा थींदा। कफणी पाईंदे ई चरियो थी पियो। दीवाननि जीअं बक बक करणु लॻो ऐं घर काट छॾे जंगल ॾांहुं निकिरी वियो। 6 महीना खनि जंगलनि में फिरंदो रहियो। पोइ ख़ल्क़ जे विच में आयो। ईंदे ई महजमाल साम्हूं पइजी वियसि। जॾहिं हू 6 महीना तक ईअं भटकियो, जंगलनि में भटकियो, उन खां पोइ हिनखे महजमाल ॾिसजेसि थी। तेसीं ताईं हू फ़क़ीर बणिजी वियो हो। अंदर में रूहानी ताक़त अची वई हुअसि, जंहिंजी हिकु नज़र महजमाल खे बीमार बणाए छॾियो। हीअ ॻाल्हि 14 सितंबर सन 1857 जी आहे। रथ नफ़्ज़गढ़ जे भरिसां बीठो हो। ख़ाकी वर्दी पातल फ़ौजी सिपाही रथ खे घेरे बीठा हुआ। सभई सिपाही लश्कर जा हुआ। रथ में महजमाल, माणस ख़ुर्शीद ऐं 2 पानियूं सवार हुयूं। जॾहिं 1857 जी क्रांति हुई, उन वक़्त जी हाणे ॻाल्हि थी वई। महजमाल, उनजी माउ ख़ुर्शीद बेगम ऐं कुझु दासियूं रथ सां नफ़्ज़गढ़ वयूं पिए। लश्कर जे सिपाहियुनि जी मर्ज़ी हुई त रथ जे अंदरां जी चकास कनि।
छो त हिन में को बाग़ी लिकल वेठो आहे। बेगम जा नौकर चवनि पिया त अंदरि रुॻो औरतूं आहिनि, तंहिं सबबु पर्दो खणणु न ॾींदासीं। उन्हनि कुझु माण्हुनि हिननि जो पर्दो खयो, यानी जेको रथ हो उन्हनि खे रोकियनि। उन रथ जे ॿाहिरि 4 नौकर तलवारूं खणी बीठा हुआ, पर लश्कर जे सिपाही चवनि कि असां रथ जी चकास कंदासीं, छाकाणि त असांखे ख़बर पई आहे त हिन जे अंदरि बाग़ी लिकल आहे। पर हू चवनि था कि भई पर्दो न खणो, अंदरि औरतूं आहिनि। वाई वहंदे वहंदे वेड़ ताईं वञी पहुती। जेका ॻाल्हि हुई, वाई यानी ॻाल्हि, वेड़ यानी लड़ाई झगड़े तक वञी पहुची वई। नौकरनि तरारूं हलायूं, सभई हेड़ो वढिया, हिक ॿिए जो हयात कोन रहियो। चएसि थो कि हुननि जे विच में जंग थी वई नंढी तरह जी। नौकरनि तलवारूं हलायूं, इहे सभु कयनि। उन्हनि खां पोइ उन्हनि मां केर बि नचो बचे। फ़ौजुनि रथ जो पर्दो हटायो। उन्हनि खे नौकरनि खे त मारे छॾियईं, फिर छा कयनि, फ़ौजुनि रथ जो पर्दो हटायो। औरतुनि खे ॾिठाऊं, गहननि जी पेती खसे वरिताऊं। पोइ ॿियो बि जेको कुझु हासिलु थियणो हुओ न, लुटे अॻिते वधी विया। रथ काहींदड़ भॼी वियो। बेगम वियनि साण नब्ज़गर तरफ़ हली त एतिरे में गुज़र लठियूं खणंदा आया ऐं 2 लटा घुरियाऊं। बेगम ॿुधाइनि, फ़ौजुनि अॻे ई लुटियो आहे, हींअर कुझु बि कोन्हे। तव्हां रथ खे दाद बिलाशक वठो, पर कीन कोन मञियाऊं ऐं ज़बरदस्ती बुरको लाथाराऊं। बुत में पियल जेके लटा वधीक हुअनि, खसे वरिताऊं। जैसा कि अॻियां वरी उन्हनि खे लठ वारा मिलिया, जेके लठ खणी गुजर इहे वेठा हुआ, उन्हनि बि उन्हनि खे रोकियो ऐं उन्हनि खे लुटण जी कोशिशि कई। पर हुननि चयो कि असां त जेको बि हो पहिरीं सां ई असांखे जेका फ़ौज हुई उहा लुटे चुकी आहे, हाणे आहिनि कोन। लेकिन वरी बि उन्हनि जे शरीर ते जेके उन्हनि खे एक्स्ट्रा कपिड़ा पातल आहे, उहे उन्हनि खां खसे वरिताऊं। बेगम ऐं बानियुनि खां गार गंद करणु शुरू कयऊं। बेगम ऐं बानियुनि खे लठियूं पयूं। दीणस माठ करे पासीरी थी छिकंदड़ हालत में बीठी रही। 2 बानियूं धक खां बची न सघियूं। माउ खे मरंदो ॾिसी चंबड़ी रोअण लॻी। गुजर मारे कुटे लुटे हलिया विया ऐं मैं जमाल रोअंदे रोअंदे बेहोश थी वई। सुध आयसि ॾिठाई त माउ ऐं दासियुनि जी लाश उते पिया आहिनि ऐं जंग उहो हो जिते इहा वारदात थी हुई। उबतड़ हूअ हिक घर जे अंदरि हिक खट ते लेटियल आहे। जॾहिं उहा सुजाती थिए थी, बेहोश थिए खां पोइ उथे थी त ॾिसे थी कि माउ ऐं दासियुनि जी लाश उते पिया आहिनि ऐं ख़ुदि उन जंग उहो हो जिते उहा वारदात थी हुई। उबतड़ हूअ हिक घर जे अंदरि हिक खट ते सुम्हियल पई हुई। उहा किथे आई उनखे ख़ुदि पतो कोन्हे। साम्हूं हिक गांइ ॿधल बीठी आहे। अंगण में कुझु मुर्गियूं घुमनि पियूं ऐं अटकल 40-50 वरनि जी उमिरि जो मेवाती माण्हू साम्हूं पंहिंजी ज़ाल सां वेठो ॻाल्हियूं करे पियो। उनखे को मेवाती माण्हू उतां वठी आयो हो जिते उहा बेहोश थी करे किरी पई हुई। मेवाती माण्हू साम्हूं पंहिंजी ज़ाल सां वेठो ॻाल्हियूं पियो करे। उनखे रुअणु अची वियो। पुछियईं, मुंहिंजी माउ किथे आहे? जवाबु मिलियसि, माउ चालाणो करे वई, दफ़न करे छॾियो वियो, तोखे हिते आंदो वियो आहे। कुझु खाईंदीअ? खीरणी ठहियलु आहे, खाई वठि। हू पुछेसि थो, जेको हुनखे मेवाती उते वठी आयो पंहिंजे घर। मह जमाल भरायो, मूंखे बुख कोन्हे, ऐं सुॾिका भरे रोअणु लॻी। मेवातुनि भरिसां आयसि, हुनजे भरिसां आई मेवातुनि हुन आथत ॾियणु लॻसि ऐं चयईंसि, धीअड़ी धीरज रख, रोअण मां छा थींदो? हाणे माउ त तुंहिंजी मोटी कोन ईंदी, असांखे औलाद कोन्हे, धीअ वांगुरु रखंदासीं। हिन खे तूं पंहिंजो ई घरु सम्झ। तूं केरु आहीं? तुंहिंजो पीउ केरु आहे ऐं केॾां पिया वञो? हुन खां पुछईंसि। जवाबु ॾिनईसि, आउं दिल्ली जे बादशाह जे तुख़म मां आहियां। चएसि कि मां दिल्ली जे तुख़म यानी ख़ानदान यानी कुल। चएसि कि मां दिल्ली जे बादशाह जे ख़ानदान मां आहियां। मुंहिंजो पीउ 11 साल थिया गुज़री वियो। असीं गदर जी भॼ ॾुक विचां घर खां ॿाहिरि निकितासीं।
नफ़्ज़गढ़ में बाबे जो भाॻाई रहंदो आहे। उन जे घर वञण जी मुराद हुई त रस्ते ते पहिरियों फ़ौजुनि फुरियो वेतर यानी फ़ौजुनि खां पोइ वेतर यानी इन खां सवाइ गुरजननि अम्मा ऐं दासियुनि खे कोस कयऊं। चएसि की असां त न वियासीं बि हितां नफ़्ज़गढ़ में बाबे जे की सुञाणण वारो रहंदो आहे उन जे घर, पर जेके रस्ते में असांखे पहिरीं फ़ौज ऐं ही मिलिया कौस यानी हत्या करणु, कि तिन असांजे हिननि खे मुंहिंजी माउ ऐं दासियुनि खे हत्या करे छॾियईं। कुझु ॾींहं मज़े में महजमाल मेवातियुनि जे घर रहंदी गारींदी रही यानी गुज़ारींदी रही। कुझु ॾींहं त हुनजे घर रही सुठी तरह ॾींहं कटियसि। अगरचे पोयां ॾींहं ज़ार रुअंदी रही, ईंदड़ ॾींहंनि में ज़ार रुअंदी रही। मेवातियुनि जी मिठ मोहबत सबबु का बि तकलीफ़ कोन हुअसि। पकल ठहियल मानी टिकी मिलंदी हुअसि, पोइ बि महजमाल खे ही घर हीअं सादगी खाइणु ईंदी हुअसि। हाणे महल में रहण वारी झोपड़ी में अची वई, फ़र्क़ु त पवंदो। पोइ वक़्त जा ऐश सारींदी हुई, जेके पोएं वक़्त में जेके हुन ऐश कयल हुआ, जंहिंमें दिलशाद ही सभु हिनखे सुर संगीत सां उथारींदा हुआ, हेॾा नाज़ नगरा खणंदा हुआ, त पुराणो वक़्तु यादि अचेसि थो त उहो परेशान थी थिए, रोए थी। हिकु राति सभई सुता पिया हुआ त पाड़ेसिरीअ जी बूंगीअ में बाहि अची लॻी। उतां मेवातीअ जी झूपड़ीअ में पिणु लॻी। दूंहें जे बूझ सां महजमाल जूं अखियूं खुली वयूं। हूअ ॿोक कंदी उथी। मेवाती परिवार जा 10 घर में अंदरि हुआ। हू खणण लाइ अंदरि ऐं हीअ वज वठी ॿाहिरि भॻी। छपर किरियो, ॿई अंदरि मरी विया। ॻोठाणे मस बाहि विसाई ऐं महजमाल खे ही ठाणो ठिकाणो बि सड़ी खाक थी वियो। चएसि की हिकु राति छा थियो कि पाड़े वारे जी बूंगी यानी झोपड़ीअ में आग लॻी वई। उहा आग अची हिन मेवातियुनि जे घर तक बि पहुची। दूंहें जे करे इहा महजमाल अखियूं खुली वयूं ऐं उहा चिलाईंदी उथी ऐं ॿाहिरि आई। ऐं मेवाती परिवार जेको घर जे आंगण में सुम्हियल हो, उहो पंहिंजा गहना लटा खणण जे लाइ अंदरि वियो, लेकिन छपिरो किरण सां उन्हनि जी अंदरि ते मौत थी वञे। ॻोठाणनि सवेर मैत दफ़न कया। मैत मानी लाशूं। उन्हनि ॿिन्ही खे दफ़न कयो। महजमाल खे हिकु मोतबर पंहिंजे घर वठी वियो। खेसि ॿ ॿार ऐं 2 ज़ालूं हुअसि। सुम्हण लाइ जमाल खे खट ॾिनी वई। ॾींहुं गुज़रियो। राति हिकिड़ी हुकुम हलायसि, अड़ी छोरी चूल्हे ते खीर वञी रख। ॿी चयसि, अड़ी हेॾां अचु, यानी हेॾां आऊं, हेॾां अचु मुंहिंजे ॿार खे त सुम्हाए। महजमाल खे हिन जे घर वठी वियो, जंहिं भाईअ वटि मोतबर हो। उनखे 2 ज़ालूं ऐं 2 ॿार हुआ। वेंदे ई हुआ उन्हनि ते हुकुम थी हलाइण लॻेसि। हिकु चएसि कि वञी खीर रख, ॿी चएसि अची करे मुंहिंजो ॿारु संभाल। वक़्तु हिकु हुकुम बि ॿुधी घबराए वई छोरी। न कॾहिं चूल्हे ते खीर ऐं न कॾहिं कंहिं ॿार खे लोली ॾिनी हुअईं। पोइ बि चुल्हि ते खीर रखणु हली वई। चुल्हि भरिसां अची दुड़को लॻसि, कुनी हथ खां ठहिराइजी वियसि। किरी टुटी पई। खीर सॼो वही वियसि। आवाज़ ॿुधी जोणसि डुकंदी आई। खीर किरियल ॾिसी 2 लपाटूं इटे ते फहिकाए ॾिनईंसि ऐं वेण वहाइण लॻसि। चएसि थी कि हुन त कॾहिं शहज़ादीअ महजमाल कॾहिं कमु त कयो कोन हो, छाकाणि महल में रहंदी, हुनर त एॾियूं सारियूं दासियूं हुयूं। चएसि त बि हीअ उथी करे वञी हिन खीर कारण जी कोशिशि कई, त पर हुनजो थेॿो लॻण सां यानी थोरो टूट लॻण सां खीर हारजी थो पएसि। त हेतिरे में हुनजी ज़ाल अचेसि थी। खीर खे कढियल ॾिसी करे हुनजे गिलनि ते अची करे चमाटो ते हणेसि। कोड़ो वेण ॿुधाए ऐं मार खाइण जो ही उनजो पहिरियों ॿुधणु। चएसि कोड़ो वेण यानी कूड़ा वचन ॿुधण जा ऐं मार खाइण जा हुनजो ही पहिरियों आज़मूदो हो। पहिरियों टाइम हो जो हुन मूंखे फस्ट टाइम हुन मार खाधी हुई।
महज जमाल थर ॾके पई। खीर पंहिंजे लटनि ते पिणु किरियो हो। कॾहिं लटनि खे पई ॾिसे, कॾहिं मोतबर जी जोए खे, जेका हिकु गार चाढ़ेसि ऐं ॿी लाहेसि। डिॼी वई महज जमाल। कपिड़ा बि ख़राबु थी विया हुअसि खीर सां, ऐं उनखे मोतबर जी ज़ाल जी ॻाल्हियूं ॿुधी, उनजी ॻाल्हियूं ॿुधियूं, और ॾाढी परेशान थी। पसी पेश भित जो सहारो वठी बीह रही ऐं ज़ार ज़ार रुअण लॻी। नेठि भित जे सहारे ते बीह रही ऐं रुअण लॻी। रुअंदो ॾिसी ॿी ज़ाल खे बि कावड़ आई ऐं पंहिंजी ज़ालाणी जुती लाहे मुंहं ते ॿ टे भेरा वहायईंसि। यानी उनजी ॿी ज़ाल खे उनजे रुअण ते वधीक गुस्सो आयो, पंहिंजी जूती लाहे करे उन सां उनखे मारियईंसि। चयईंसि, तूं रोई मूंखे डिॼारी थी छा? मूंखे मुई ॾाइण मेवा तिणके खाई वेंदीअ छा? हिते कंहिंखे खाइण आई आहीं? मुंहिंजो सॼो खीर हारे छॾियई। धणीअ जी महिर थिए ॿारनि ते, खीर जो चुल्ह अॻियां किरणु अफ़सोण थींदो आहे। जसी की खीर अगरि चुल्ह जे अॻियां किरे थी त उनखे अपशकुन मञियो वेंदो आहे। अलाह जे तुंहिंजो अचणु कहिड़ी मुसीबत आणींदी, चयसि तुंहिंजे अचण सां अलाए असांजे मथां कहिड़ी मुसीबत ईंदी। महज जमाल जी मुंहं ते जुतियूं पसंदि त मीकण लॻी त ॿिन्ही हथनि सां मुंहुं लिकाए छॾियईं। उहो लॻी त उहा हाणे पहिरियों दफ़ो हुनजो हो जॾहिं हुनखे कंहिं मारियो हुजे, कुझु हथु कंहिं लाथो हुजईंसि, उहो पंहिंजी ज़िंदगी में एॾो सुठो लॻी त उहा मीकण यानी रुअण लॻी, बिलबिलाइण लॻी। त उहा मीकण लॻी यानी रुअण लॻी, बिलबिलाइण लॻी ऐं ॿिन्ही हथनि सां पंहिंजो मुंहुं लिकाए छॾियईं। एतिरे में मोतबर अची पहुतो। लुॾ जो ॿुधाई त हू हलियो आयो। जॾहिं हुनजी गोड़ गमसान ॿुधो त हलियो आयो। महज जमाल वञी खट वटि अची वेही। मोतबर ऐं संदसि ज़ाल पधर में आया। मोतबर जोए खां पुछियो, छा थियो? उन सॼो किसो ॿुधो हुयो। मोतबर चयो, छॾ, हल वञणु ॾे। मिसकीन माई आहे, वीचारी असहाय आहे, भुल थी वियसि, भुल थी वई हूंदसि, ख़्यालु न कर, हाणे हिन ॻाल्हि खे छॾ, मन में न रख। ॿी चयसि, हीअ ग़रीबियाणी कोन्हे, वॾी कमज़ोर काहिल आहे। मूं सॾु ॾिनोमांसि ॿार खे सुम्हार त कननि में ॿ ॿोल ॿोले वस कयईं ऐं ॿुधो अणॿुधो कयईं। तूं हिन खे बेगम बणाए आयो आहीं या बानी? उहो पंहिंजे मुड़ुस सां ई थी लड़णु वियनि ॿई ॼणियूं, हुनजी ज़ालूं, की हिनखे छा ठाहियो आहीं? असांजी ॻाल्हि त ॿुधी कोन्हे, हीअ बेगम आहे या घर जी नौकराणी आहे? नौकर आहे त लापरवाही कीअं न हलंदसि, पूरो करिणो पवंदसि। चयसि, हिकु नौकर आहे त हिनखे कमु त करिणो पवंदो। मोतबर चयो, मां त लावारस सम्झी आंदो हुमांसि, कमु करणु खपेसि। असांखे हिकु नौकराणी जी घुरिज बि हुई। चयसि तो असांखे हिकु नौकराणी जी ज़रूरत हुई, मां त इहो सोचे करे वठी आयोमांसि। डिॼंदे डिॼंदे जमाल वाराणी ॾिनी, मूं अॼु ॾींहं ताईं का नौकिरी कोन कई आहे। तव्हां सेखारियो, क़िस्मत ही वक़्तु आंदो आहे, क़िस्मत ही वक़्तु आंदो, पर नौकिरी करणु कोन सेखारियो। मूं अॻियां त दासियूं कमु कंदियूं हुयूं, आउं त कॾहिं को कमु कोन कयो आहे। चवंदे चवंदे हींअर रुअण आयसि ऐं हिॾिकियूं अचणु लॻसि। हुन चयईंसि की मां त कॾहिं पंहिंजो कमु ई कोन कयो आहे, कॾहिं मूंखे त नौकराणी चाकरियूं हुयूं, हाणे मुंहिंजे अॻियां त दासियूं कमु कंदियूं हुयूं, त मां त कॾहिं कमु कयो कोन्हे, त मूंखे ईंदो किथां कमु करणु? चवंदे चवंदे वरी उहा रुअण लॻी वई। मोतबर चयसि, तूं रो न, आहिस्ते आहिस्ते सभु कमु सिखी वठंदीअं। इन खां पोइ इनखे खाधे लाइ ॾिनो वियो, पर उन खां खायो न वियो। बुखे पेट सुम्ही पई। सुबुह जो मोतबर जी ज़ाल ज़ोर सां उनखे लुॾींदे चयो, अहिड़े उथ त सही, केतिरी महिल ताईं सुम्हंदीअं? ॿुहारीअ जो वक़्तु आहे। चयसि, उथ, ॿुहारीअ जो वक़्तु आहे। महज जमाल सारियो त सुंदरी दिलशाद नरगिस खेसि कहिड़ी रीति उथारींदी हुयूं। यानी उनखे पंहिंजो वक़्तु यादि आयो कि सुंदरी, दिलशाद ऐं नरगिस जेके टे हुनजूं दासियूं हुयूं, उनखे कहिड़ी तरह उथारींदियूं हुयूं। उहो वक़्तु हो ऐं हीउ हिकु वक़्तु आहे। थधो साहु खणी उथी ऐं झूनी आदत मूजिबि 2-4 कर वञाई। मोतबर जी ज़ाल धिको ॾिनई, चयसि, मनूस त फैलाई थी, उथी नथी। जंहिं हिनखे आदत हुई उथंदी त अंगड़ाई खणी उथंदी हुई।
पर मोतबर खे त हुनजी ज़ालुनि खे त केरु सम्झाए, भई शहज़ादी आहे, शहज़ादी वांगुरु रही आहे त हाणे कीअं फ़र्क़ु त पइजंदो न। तंहिं वक़्तु उन सम्झी वरितो त हू हाणे सचमुच शहज़ादीअ मां दासी बणिजी वई आहे। तुर्त उथी पर ॻोढ़ा लाॻींदो नेरण मां वहंदा रहियसि। नेड़नि मां ॻोढ़ा उनजे वहंदा रहिया। अखियूं रोअण लॻी वई। ॿी जुणस चयो, हिन माईअ जो गुज़र असांजे घर में कोन थी सघंदो। सॼो वक़्तु ॻोढ़ा पई ॻाढ़ींदी आहे। ॿारनि वारे घर में हिन अफ़सोस खे रखणु भलो न आहे। चएसि थी सॼो ॾींहुं पई रुअंदी आहे त अहिड़े हिनखे त पाण पंहिंजे घर में छा था रखे सघूं। एतिरे में मोतबर आयो। ज़ालुनि जे ज़ोर ॼण ते बीठे ई बीठे महज़ जमाल खे घर मां कढियो वियो। हैरान परेशान बीही बड़बड़ाइण लॻी, मुंहिंजो मालिक केॾां विया, ॾस को ॾाह। चएसि मुंहिंजा परमात्मा तव्हां केॾां विया, मूंखे कुझु त ॾिस, मां छा कयां। एतिरे में बाग़ाइण जो पुर पियसि त हिन ई ॻोठ में रहंदी हुई ऐं अम्मा वटि ई त अचे पई रहण जे लाइ। अम्मा हिनखे एतिरे में यादि आयसि कि हिन ॻोठ में उहा मालण बि रहंदी आहे ऐं मुंहिंजी अम्मा हिन वटि ई रहण लाइ अचे पई। महजमाल अञा इहो सोचे ई पई त साॻियो कफणी वारो फ़क़ीर साम्हूं खां आयो ऐं ॾिसी बीठो ई रहिजी वियो। एतिरे में महजमाल अञा सोचियो ई त कफणी वारो फ़क़ीर आयो हुअसि ऐं हिनखे ॾिसी करे वापसि बीठो ई रहिजी वियो। ओचितो हिन गॾिजाणीअ जो वॾो असरु पियसि ऐं हूअ गुमसुम जां थी पई। अगरचे हूअ हिकिड़ी मुसीबत जदा बेसुर्त हुई जो खेसि तन बदन जो बि होश की न हुअसि। पोइ बि फ़क़ीर जी सोबत सां सॼे शरीर में सनसनी थियणु लॻसि। हिन चए थो कि पहिरीं त ख़ुदि ई हूअं ई परेशान हुई, सभु हालत हुन जी ख़राब हुई, ॿियो हुन कफणी वारे खे ॾिसी करे वरी ॾिॼी वई। फ़क़ीर चयसि, मुंहिंजी मलिका तूं हिते किथे? मुंहिंजी मलिका लफ़्ज़ ॿुधी लिहाज़ विचां मुंहुं फेरे वरिताईं। मह ऐं चयईं, मूंखे मुंहिंजी क़िस्मत हिते आंदो आहे। ऐं पोइ समूरी ॻाल्हि कयाईंसि। फ़क़ीर चयसि, मुंहिंजो घर पासे में ई आहे। मां तव्हांखे अहिड़ो हाल में नथो मां अव्हांजो अहिड़ो हाल न ॿुधो हो। हलो मुंहिंजे घरु हलो। फ़क़ीर खे हुन सॼियूं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायईंसि त हुन चयईंसि कि हुन संबोधित करे चयईंसि, मुंहिंजी मलिका, यानी हुनखे पहिरीं खां ई चाहींदो हो इन जे करे। त हू चएसि थो कि मुंहिंजे घरु हलो, मां तव्हांजो अहिड़ो हाल त तव्हांखे नथो ॾिसी सघां। पोइ न फ़क़ीर सां हलणु लॻी। हूअ फ़क़ीर जे पुठियां पुठियां हलणु लॻी। घर पहुती फ़क़ीर भाॻाइण माउ खे सरबस्तो अहिवालु ॾिनो, यानी समूरो अहिवालु पंहिंजी माउ खे ॾिनई, मालण खे। उहा डुकंदी आई, महज़ जमाल जे पेरनि में पियसि अची ऐं परवाननि जीअं निछावर थियणु लॻसि। जीअं शमाए परवाने जो रिश्तो थींदो आहे, तीअं चए थी कि हू परवाने जीअं हुनजे मथां न्योछावर थियणु लॻी वई। पोइ वॾे मान सम्मान सां खट ते विहारे होल ओरियाईंसि ऐं चयईंसि, बेगम, ही अजो अव्हांजो ई ॾिनल आहे। मुंहिंजे हिन पुट खां सवाइ ॿियो कोन्हे। अव्हांजे घर जी दौलत जे बदौलत घणी आबाद कयो आहे। हाणे अव्हां हिन घर जी मालकिन आहियो। मूं ऐं मुंहिंजो पुटु अव्हांजा ग़ुलाम आहियूं। चएसि, जेका अॼु मूं वटि जेको बि आहे दौलत आहे, उहा तुंहिंजी बदौलत ई आहे, तव्हांजे मां ई मिलियल आहे। मालण पंहिंजी समर्थीअ मूजिबि एतिरो त आराम रसायसि जो महजमाल ॾुख विसरी वई। उन ॾिठो त फ़क़ीर पुटु वटि परे परे खां मरीज़ अचनिसि पिया ऐं हू कफणीअ ते हथु मैटे वरी पंहिंजा ॿेई कर गिटनि ते रखे थो। हुन ॾिठो कि भई हिन कफणी वारे वटि उन वटि त अलाए किथां किथां जा था अचनिसि मरीज़, जिन खे हू चङो थो करे। अखियुनि खे कुझु देरि बंदि करे वरी खोले थो ऐं चवे थो, वञो हाणे तव्हां चाक आहियो। सभई रोगी ॾिसंदे ई ॾिसंदे भला चाक थी वञनि था। महजमाल कई ॾींहं इहो तमाशो ॾिसंदी रही। पसे पेश मालण खे पुछियाईं, तुंहिंजो पुटु त इहा
सघ किथां आई आहे। हिन हिकु ॾींहुं मूंखे पिणु अहिड़ी रीति चा कयो हो। हुन सॼो रोज़ु इहा ॻाल्हि ॾिसंदी हुई कि माण्हू अचनि था उनखे ठीकु करे थो बिना कंहिं दवा जे, केवल दुआउनि सां ई। त उन मालण खां पुछेसि थी कि तुंहिंजे पुट वटि हीअ सामर्थ्य किथां आई आहे जंहिंसां हीउ कमु करे सघे थो। ऐं अहिड़ी रीति हिन हिकु बार मूंखे बि ठीकु कयो। बाग़ड़ हथ जोड़े निमाणीअ सां ॻाल्हि कयसि, साइड़ जान बख़्शो थो चवां। चयसि थी अगरि तव्हां मुंहिंजी जान बख़्शो त मां तव्हांखे ॻाल्हि चवां। महज़माल वरियारियो, मूंखे हाणे हयाती बख़्शण जे क़ाबिल न आहियां, तूं ॿुधाए। मूंखे हिन ॻुझ ॼाणण जी मुराद आहे। चयसि हाणे त मुंहिंजी त ख़ुदि जी को औकात कोन्हे, मां त छा कंहिंजी हयाती बख़्शींदमि, तूं मूंखे हिन जी अंदर जी ॻाल्हि ॿुधाए। मालण चयसि, बेगम अव्हां सां मुंहिंजो पुट खे प्यार थी वियो हो ऐं विछोड़े में चङेरा दुख सठियाई। नेठि हिकु फ़क़ीर जी सोबत में रहियो, आसीस में ही कफणे मिलियसि। ही सभु उन जी महर आहे जंहिंसां हज़ारनि खे फ़ाइदो रसी रहियो आहे। घणी महर कई अव्हां खे पाण हुर्तो हिते मोकिलियो अथई। चयसि थी कि भई मुंहिंजे पुट खे तोसां प्यार हो ऐं तुंहिंजे विछोड़े जे करे ई मुंहिंजे पुट ॾाढा दुख ॾिठा। नेठि हुनखे हिकु फ़क़ीर जी साथ मिलियसि ऐं हुन जे आसीस सां ई हिनखे अॼु हेतिरी शक्ति मिली आहे जो ही हज़ारनि माण्हुनि खे फ़ाइदो रसे रहियो आहे। महजमाल मथसि हिन ॻाल्हि जो असरु वेठो। कुझु ॾींहंनि खां पोइ उन मालण खे चई काज़ी सॾायो, पुटस साण शादी कई। मालण महजमाल जी सॼी उमिरि अहिड़ी त सेवा टहल कयईं ऐं एतिरो प्यार सां रखियईंसि। उहा चवंदी हुअसि त खेसि नंढपिणु कॾहिं बि यादि न आयो, पर मालण जे पुट कफणी पाइणु कोन छॾियो ऐं उन कफणीअ जो फ़ाइदो परे परे ताईं पहुची वियो ऐं हिन ढंग सां महजमाल जी क़िस्मत खे कफणी जाॻायुसि। हिन ढंग सां लास्ट में आ कि महजमाल जी ज़िंदगी जेका कष्टनि में हुई, महजमाल जी जेका ज़िंदगी कष्टनि में हुई, हुन एतिरा कष्ट ॾिठा, मौत बर वठी वियसि हुननि सां गॾु, पोड़े सां गॾु झोपड़ीअ मां जेका सड़ी वई, फिर हुते वञी नौकराणियुनि जो कमु कयईं। नेठि हिनखे ही मालण मिलेसि थी ऐं हुनजे पुटु जेको हुनखे चाहींदो ई हो त हुन सां शादी कराए, पंहिंजे पुट सां शादी करे थी ऐं मालण हुनजी सेवा चाकरी करे थी, जंहिंसां हुनजी आख़िरी उमिरि ॾाढी आराम सां गुज़रे थी। हीअ कहाणी ख़तमु थी। महजमाल। नमस्ते। ॿुधण जे लाइ धन्यवाद।